Biology, class now, chapter 7, lesson 1, bioenergetics. आवां आहियां biology जो उस्ताद नजुला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे बायो एनर्जेटिक। उन जो असां तारुफ़ पेश कंदासीं। एनर्जी एंड ट्रांसफॉर्मेशंस, तवानाई ऐं तवानाईअ जो बदिलजणु। लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी जे बारे में त तव्हां ॿुधो हूंदो। लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, तवानाई जी बका वारो कानून चवे थो त एनर्जी नाइदर बी प्रोड्यूस्ड नॉर बी डिस्ट्रॉइड। तवानाई अॻे न पैदा करे सघिजे थो ऐं न ई वरी उनखे ख़तमु करे सघिजे थो। इट ट्रांसफॉर्म्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर। तवानाई हिकिड़ी सूरत मां ॿी सूरत में तब्दील थींदी आहे, ख़तमु कोन थींदी। मिसाल जे तौर ते हिकिड़ो सादो मिसाल आहे, सिज मंझां जेका शमसी तवानाई सोलर एनर्जी ईंदी आहे त असां उनखे सोलर प्लेटूं इस्तेमालु करे उन तवानाईअ खे तब्दील कंदा आहियूं इलेक्ट्रिकल तवानाई में। तव्हां इहा ई बैटरी मां जेका निकिरंदड़ तवानाई अचे थी उन ते पखा हलाईंदा आहियो, उन ते तव्हां बल्ब ॿारींदा आहियो, यानी उन्हनि खे करंट मिलंदो आहे, तॾहिं उहे कमु कंदा आहिनि। सो हिते ॾिसो त सिज मां ईंदड़ जेका तवानाई आहे उन पंहिंजी शिकिल या सूरत तब्दील कई, बिजली वारी तवानाई में तब्दील थी वई। पखो हलियो या बल्ब ॿरियो। हाणे बल्ब जॾहिं ॿरे थो त उते तवानाई जेका बिजली वारी तवानाई आई उहा बल्ब खे हलाए ख़तमु कोन थी वई। उते वरी छा थींदी आहे त उहा लाइट एनर्जीअ में, रोशनी वारी तवानाई में तब्दील थी वेंदी आहे। गॾोगॾु कुझु तवानाईअ जो मक़दार हीट एनर्जी में तब्दील थी वेंदो आहे। जेकॾहिं तव्हां पखो हलायो था त उन मंझि बिजली वारी तवानाई ख़तमु कोन थींदी, पर पखे जा पर फिरंदा त उनखे काइनेटिक एनर्जी मिली ऐं कुझु तवानाई वरी हीट में तब्दील थी वेंदी आहे। सो तवानाई लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी वारे कानून मूजिबि न पैदा थी करे सघिजे, न ई वरी उनखे ख़तमु करे सघिजे थो। हा, उहा हिकिड़ी सूरत मां ॿी सूरत में तब्दील थींदी आहे। Every machine requires energy for performing its functions, like automobiles which require fuel to produce energy. Cell phones have batteries which store energy and utilize it for their working. हर मशीन खे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे त जीअं उहो पंहिंजो कमकार करे सघे, छो त तवानाईअ जी वस्फ़ ई इहा आहे कैपेसिटी टू डू वर्क, कम करण जी सघ। सो जेका बि शइ कमु करे थी, यानी उनखे तवानाई जी ज़रूरत पवंदी तॾहिं उहो पंहिंजो कमु कंदी। मिसाल जे तौर ते गाॾियूं ॾिसो त उन्हनि खे फ्यूल जी ज़रूरत पवंदी आहे त जीअं उहे तवानाई हासिल करे सघनि। ऐं ईअं ई वरी सेल फोन्स खे ॾिसो त उन्हनि जे अंदरि बैटरीज़ पयल हूंदियूं आहिनि, उन्हनि बैटरीज़ में एनर्जी स्टोर थियल हूंदी आहे ऐं उनखे सेल फोन यूटिलाइज़ करे पंहिंजो कमकार कंदियूं आहिनि। सो हर मशीन खे तवानाईअ जी ज़रूरत पवंदी आहे त जीअं उहे पंहिंजो कमकार करे सघनि। Living organisms are also like machines which require nutrients in the form of food. जानदार शयूं पिणु मशीनुनि वांगुरु कमु कंदियूं रहनि थियूं, तंहिंजे करे उन्हनि खे ख़ुराकी जुज़नि जी ज़रूरत पवंदी आहे। The special molecules of food contain energy. हाणे इहे जेके खाधे जा मालिक्यूल या ख़ुराक जानदार शयूं वापराइनि थियूं, इन ख़ुराक जे मालिक्यूलनि में हिकिड़ा ख़ासि मालिक्यूल थियनि था, उन्हनि मंझि तवानाई जमा थियल हूंदी आहे। Here question arises from where this energy comes in fuel and food molecules. हिते सवाल इहो थो पैदा थिए त गाॾीअ में जेको फ्यूल पवंदो आहे उन में इहा तवानाई केॾांहुं आई, ऐं खाधो जेको जानदार शयूं वापराइनि थियूं ऐं तवानाई हासिल कनि थियूं, उन खाधे जे मालिक्यूलनि में इहा तवानाई किथां अचे थी। The only source of energy on the earth is sun. धरतीअ ते सिज तवानाईअ जो वाहिद ज़रियो आहे। Energy of the sun reaches earth in the form of light energy. सिज मंझां ईंदड़ तवानाई धरतीअ ते लाइट एनर्जी जी सूरत में, रोशनी वारी तवानाई जी सूरत में पहुचंदी आहे। This light energy is converted into chemical energy by living organisms. इहा लाइट एनर्जी सिज मंझां जेका धरतीअ ते पहुती त जानदार शयूं उनखे कीमियाई तवानाई में तब्दील कंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते ॿूटा आहिनि जेकी ऑटोट्राफ थींदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण तयारु कंदड़। ॿूटनि खे पन थियनि था, उन्हनि में जेको ख़ासि मादो थींदो आहे, उहो ख़ासि मादो
जंहिंखे तव्हां क्लोरोफिल सॾियो था। इहो क्लोरोफिल छा कंदो आहे त सिज मां ईंदड़ शमसी तवानाई या लाइट एनर्जी खे ट्रेप कंदो ऐं उनखे कीमियाई तवानाई जी सूरत में तब्दील कंदो। इहा कीमियाई तवानाई फ्रूटनि में अंदरि जमो थींदी आहे। इहा कीमियाई तवानाई अनाज में अंदरि जमो थींदी आहे, सब्जियुनि में अंदरि जमो थींदी आहे। और इन हीट एनर्जी स्टोर्ड बाय नॉन लिविंग थिंग्स, या वरी जेकॾहिं सिज जी तवानाई लाइट एनर्जी गैर जानदार शयुनि ते पई त गैर जानदार शयूं उन लाइट एनर्जी खे वरी गर्मीअ वारी तवानाई जी सूरत में जमो करे रखंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते सिज आहे, सिज मथां शमसी तवानाई पहुती ॿूटनि ते। ॿूटनि पंहिंजे पननि जी मदद सां उन शमसी तवानाई खे कीमियाई तवानाई में तब्दील कयो ऐं उनखे खाधे में स्टोर कयो। या फूड एनर्जी थी वई। हाणे फूड एनर्जी इहो ई खाधो, इहो ई गाह ॿूटा जॾहिं जानवर खाइनि था या वरी उन्हनि जानवरनि खे जॾहिं ॿिया जानवर खाइनि था त खाधे जी सूरत में पहिरियां जानवरनि ॾांहुं जीअं हर्बीवोर थियनि था, सब्जी खोर जेकी सिर्फ़ु गाह खाइनि था, उन्हनि ताईं इहा तवानाई उन्हनि जे जिस्म में पहुती ऐं वरी उहे ई जानवर जॾहिं उन एनर्जीअ खे पंहिंजे जिस्म जे अंदरि स्टोर कंदा आहिनि त वरी इहा उन्हनि जे जिस्मनि में, उन्हनि जे गोश्त में जमो थियल तवानाई ॿियनि जानवरनि ॾांहुं वेंदी आहे जेकी कार्निवोर हूंदा आहिनि, जेकी गोश्त खोर हूंदा आहिनि। उहे उन्हनि जानवरनि खे खाई करे वरी पंहिंजे जिस्म मंझि उहा तवानाई ट्रांसफर कनि था। जेकॾहिं ॿूटा खाधो तयारु कनि था पर उहे मरी वञनि था त उहे ज़मीन जे हेठां दॿिजी वञनि था त उन्हनि जे जिस्मनि में जमो थियल उहो खाधो, उन्हनि जो जिस्म, उन्हनि जा फाइबर्स, उहे पंहिंजे पाण में जमो थियल सोलर एनर्जीअ खे, जंहिंखे केमिकल एनर्जी में तब्दील कयो हुन, उनखे पेट्रोल वग़ैरह में या नेचुरल गैस में या अहिड़ा ॿिया जेके बि फ्यूल थियनि था उन्हनि में तब्दील करे छॾींदा आहिनि। इहो ई फ्यूल वरी मशीनुनि खे मिलंदो आहे त उहे हलंदियूं आहिनि। सिज जेकॾहिं गैर जानदार शयुनि ते पवे थो त गैर जानदार शयूं उनखे हीट एनर्जी में तब्दील कंदियूं आहिनि। हीट एनर्जी जेकॾहिं शमसी तवानाई सां गॾु पहुचे थी त उनखे असां वरी पाणीअ ते इस्तेमालु कंदा आहियूं। पाणीअ खे असां जेॾी महिल जो डोड़ाईंदा आहियूं डेमनि जे अंदरि, उनखे मथां खां हेठि फ्लो कराईंदा आहियूं त उहो वॾियुनि फिरनि खे हलाईंदो आहे ऐं उहे वॾियूं फिरणियूं डेमनि जे अंदरि पाणीअ वारी काइनेटिक एनर्जी खे मैकेनिकल एनर्जी में तब्दील कंदियूं आहिनि। इहा मैकेनिकल एनर्जी वरी इलेक्ट्रिकल एनर्जी में तब्दील थींदी आहे। ईअं जेके पाणीअ ते बिजली ठाहिण वारा बिजली घर आहिनि उहे शहरनि खे ऐं ॻोठनि खे बिजली सप्लाए कनि था। सो असां जॾहिं जानदार शयुनि जे अंदरि तवानाईअ जो हिकु सूरत खां ॿी सूरत में तब्दील थियण जे बारे में पढ़ूं था त असां बायो एनर्जेटिक्स जी ॻाल्हि कयूं था। The study of this conversion of free energy into different forms by living organisms is called as bioenergetics. Bioenergetics असां छा खे था चऊं? जानदार जिस्मनि जे अंदरि तवानाईअ जो हिकु सूरत खां ॿी सूरत में तब्दील थियण जे मुताले खे असां सॾींदा आहियूं। असांजो अॼोको लेक्चर बायो एनर्जेटिक्स जे तारुफ़ सां इते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।